दरगाह आलिया लवारी शरीफ जे सत्ते सजादा नशीन हज़रत पीर बादशाह ख्वाजा पीर गुल हसन शाह सिद्दीकी कुरैशी नक्शबंदी कुदस रहो जंजो 45 सालियानो उर्स मुबारक पाकिस्तान समेत दुनिया जे मुख्तलिफ इलाइक़नि में रहंदड़ दरगाह आलिया लवारी शरीफ जे मुरीदन ऐं अक़ीदतमंदन निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो। हुन सिलसिले में उर्स शरीफ जो मुख्य इज्तिमा दरगाह आलिया लवारी शरीफ ते थियो। उर्स शरीफ जा इंतज़ाम दरगाह आलिया लवारी शरीफ जे मौजूदा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जन तरफ़ां कया विया। जॾहिं त पूरे मुल्क मां मुरीद अक़ीदतमंद मर्द औरतूं ऐं ॿारड़ा पिण वॾे तइदाद में शरीक थिया। निशात तंज़ीम नाजा शागिर्द तंज़ीम निशात गर्ल्स विंग जमायत लवारी शरीफ जे कारकुननि ऐं निशात सिक्योरिटी वॉलंटियर्स ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। उर्स शरीफ जूं तक़रीबूं ज़ोहर निमाज़ खां शुरू थियूं जेके सॼो ॾींहुं जारी रहियूं। ज़ोहर निमाज़ क़ुरान ख़ानी तस्बीह हम्द सना बद मुल्क क़ौम ऐं पाक आर्मीअ जे लाइ पिण ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते दरगाह लवारी शरीफ ते ईंदड़ हज़ारे ज़ाइरीन मुरीदन ऐं अक़ीदतमंदन लाइ पीर ऑफ लवारी शरीफ हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी तरफ़ां लंगर ऐं रहाइश जो पिण बंदोबस्त कयो वियो। लंगर पिण सॼो ॾींहुं जारी रहियो। इन मौक़े ते आयल मुरीदन ऐं अक़ीदतमंदन निशात मीडिया सेल सां पंहिंजा ख़्याल पिण वंडिया। अॼु असां दरगाह आलिया लवारी शरीफ जे सते सजादा नशीन हज़रत पीर बादशाह ख्वाजा गुल हसन सिद्दीकी कुदस रोजन जो 45 उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए रहिया आहियूं। जेके मुख्य तक़रीबात आहिनि उहे दरगाह आलिया लवारी शरीफ जे मौजूदा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिन जे तरफ़ां जारी ऐं सारी आहिनि। हज़रत पीर बादशाह जिन जो दौर मुबारक दरगाह आलिया लवारी शरीफ लाइ हिकु सुनहरी दौर मुबारक आहे। संदन जो जेको पैगाम आहे उहो प्यार मोहब्बत अमन भाईचारे इतिहाद बदी जो पैगाम आहे। पाण हमेशा इस्लामी तालीमात ते अमल करण सिराते मुस्तक़ीम जे रस्ते ते हलण ऐं इंसानियत जी ख़िदमत करण जो दर्स ॾींदा हुआ। संदन जो कौल मुबारक आहे त उहे ई मंज़िल मक़सूद ते पहुता जिन पंहिंजो मन तन धन खुदा के हवाले करे छॾियो। जगह जगह से पूरे बल्कि चारों सूबों से लोग आते हैं और यहाँ पर अक़ीदत और एहतराम के साथ ये उर्स शरीफ मनाया जाता है। The 45th Urs Sharif of Hazrat Pir Badshah Khwaja Gul Hasan Siddiqui Naqshbandi Quddus Sirruh, the 7th Sajada Nasheen of Dargah Al-Lawari Sharif, is being held with great devotion at Dargah Al-Lawari Sharif. The devotees and followers of Dargah Al-Lawari Sharif is coming from far and wide. Celebrating Urs Sharif, Hazrat Pir Badshah Khwaja Gul Hasan Shah Naqshbandi Quddus Sirruh, 7th Pir of Dargah Al-Lawari Sharif. Hazrat Pir Badshah also thinker and writer, essays in English, Urdu, Arabic and Persian. He established girls' school, middle schools, hospital, water supply scheme and telephone facility for the people of Lawari Sharif. Assalamualaikum. I am central in charge of working committee Nishat Girls Wing Jamaat Lawari Sharif and I am from district Shahid Benazirabad. Today we are celebrating the annual Urs Mubarak of Hazrat Pir Badshah Khwaja Gul Hasan Siddiqui Naqshbandi Quddus Sirruh, the 7th Pir of Dargah Alia Lawari Sharif. Today thousands of devotees have gathered to across the Sindh and all over Pakistan to commemorate the Urs and with great enthusiasm and reverence. And since morning, the workers of Nishat Girls Wing have been fulfilling their responsibilities with dedication. The core message of Hazrat Pir Badshah Khwaja Gul Hasan Shah Siddiqui Naqshbandi Quddus Sirruh is that he always promote the girls' education. Thousands of girls and students are getting their education through that legacy. And this chain is continues that current Sajada Nasheen of Dargah Alia Lawari Sharif, Qibla Pir Mohammed Sadiq Qureshi Naqshbandi, under the great guidance and under the great supervision, the Sufi Institute has established in small village of Lawari Sharif. To celebrate this Urs Sharif, here from Jamaat comes different areas and different cities. The arrangement of this Urs Sharif are arranged by the present Sajada Nasheen Dargah Lawari Sharif Hazrat Qibla Pir Mohammed Sadiq Qureshi Naqshbandi. अॼु हिते दरगाह लवारी शरीफ जे 7 नंबर सजादा नशीन हज़रत क़िबला पीर बादशाह ख्वाजा गुल हसन सिद्दीक़ी नक्शबंदी जो उर्स शरीफ आहे। इन मौक़े ते परे परे खां जमायत आयल आहे जंहिं लाइ दरगाह लवारी शरीफ जे मौजूदा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिन तरफ़ां जेको लंगर जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जेको निशात तंज़ीम तरफ़ां जेको हिते मैनेज कयो पियो वञे ऐं असां हिते मानी जो जेके इंतज़ामात आहिनि उहे असां संभालियूं पिया।
सुबह 9:30 बजे का वठी हिते लंगर शरीफ़ जो हली रहियो आहे। परे परे खां पूरी सिंध खां ऐं बलोचिस्तान खां आसपास जा जेके माण्हू आहिनि उहे हिते लंगर खाइनि पिया ऐं तक़रीबन इहो लंगर जेको आहे तमामु बहितरीन तरीक़े सां पूरे माण्हुनि खे सुठे इंतज़ामात सां निशा जा वर्कर्स जेके आहिनि खाराए रहिया आहिनि। इहो लंगर जेको आहे नवाज़ शरीफ़ जी आख़िरी रसूमात ताईं इहो जारी वसायो आहे। ये ॾियारो पाण पीर बादशाह पीर गुल हसन शाह जिन जो हर साल जीअं हिन साल मल्हायो पियो थो वञे। हथ किला पीर मोहम्मद सादिक कुरैशी पीर ऑफ लोहार शरीफ़ जे तसल्ला ही क़दीमी लंगर खानो दरगाह लोहार शरीफ़ जो जिते 400 खां लॻभॻि 500 ताईं मानी हदे बागी ठहे थी पई, जेका कल्ह राति खां शुरू थी आहे। ॿाहिरीं जमायत परे परे खां आयल आहे। उन्हनि लाइ राति जी मानी ठही, सुबुह जो नाश्तो, मंझंदि जी मानी ठही आहे ऐं शाम जो विंदल जमायत लाइ बि मानी जो बंदोबस्तु थियल आहे। उन सां गॾु ही सॼो जेको सिस्टम आहे हथ किला पीर मोहम्मद सादिक कुरैशी पीर ऑफ लोहार शरीफ़ जिन जे तसल सां हले थो पियो ऐं उन जे तसल सां ही सॼो लंगर खाने जो सिस्टम जेको संभालिजे थो पियो। उन खां पोइ मकान जी तरफ़ां बि इहे शयूं वठिणियूं पियूं आहिनि गोश्त जे हिसाब सां। ऐं ही सॼो जेको सिस्टम आहे दरगाह शरीफ़ जो उहो सॼो सिस्टम हज़रत किला पीर मोहम्मद सादिक कुरैशी पीर ऑफ लोहार शरीफ़ जिन जे तसल सां हले थो पियो। उर्स मुबारक जे मौक़े ते निशात जूं केतिरियूं कमेटीज़ पंहिंजूं ड्यूटियूं अंजाम ॾेई रहियूं आहिनि। त उन्हनि जी कमेटी में असांजी जेकी कमेटी आहे पाणी जी कमेटी आहे। पाणी जी कमेटी में जे पांधीड़नि लाइ थधे पाणी जो बंदोबस्तु कयो वियो आहे। उन खां अलावा शरबत जो बंदोबस्तु पिणु थियल आहे। दरगाह आलिया लोहारी शरीफ़ जे 7 नंबर सजादा नशीन हज़रत पीर बादशाह ख्वाजा गुल हसन सिद्दीकी नक्शबंदी जिनजो सालियानो उर्स मुबारक पंहिंजे दस्तूर मुताबिक़ दरगाह आलिया लोहारी शरीफ़ ते मल्हाइजी रहियो आहे। हिन उर्स मुबारक में निशात सिक्योरिटी वॉलंटियर फोर्स विजन बदीन पंहिंजूं सभु ज़िम्मेवारियूं बख़ूबी निभाए रहियो आहे। असांजी विजन सिक्योरिटी जी जेका टीम आहे उहा मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजा जेके ख़िदमतुनि जा फ़राइज़ सर अंजाम ॾेई रही। ॿाहिरि खां जेका जमायत अची रही आहे पार्किंग जो असां वटि अलॻि सां पंहिंजो सिस्टम ठहियल आहे। हिते असांजा सिक्योरिटी जी टीम पार्किंग जे पूरे जेको आहे सिस्टम खे हैंडल करे रही आहे। उन खां अलावा जेका जमायत ॿाहिरि खां अची रही आहे मुरीद आहिनि, अक़ीदतमंद आहिनि, तरह जा माण्हू आहिनि, उन्हनि खे डिसिप्लिन सां हिन प्रोग्राम में हलाइण लाइ पंहिंजे जेको आहे सभिनी कमनि खे तरतीब ॾियण लाइ असांजूं मुख़्तलिफ़ टीमूं उहे बि पंहिंजी ख़िदमत कर अंजाम आहिनि। ॿिए तरफ़ दरगाह आलिया लोहारी शरीफ़ जे 7 सजादा नशीन हज़रत पीर बादशाह पीर गुल हसन सिद्दीकी कुरैशी नक्शबंदी कुदस रहो जिन जो उर्स मुबारक इस्लाम क्लब कराची, दरगाह शरीफ हज़रत काज़ी अहमद रहमतुल्लाह अलैह, निशात होम्स हैदराबाद, खानखा शरीफ ठट्टो, दादू, लाड़काणो, मीरपुर ख़ास, उमरकोट, सांगढ़, नवाबशाह, नौशहरो फेरोज़, कंबर शहदादकोट, कोयटा ऐं गंदाखा बलोचिस्तान खां अलावा दुबई, बरतानिया, अमरीका, मलेशिया, जर्मनी समेत ॿियनि मुल्कनि में पिणु निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो।